नाज़रीन, टिकटॉक वीडियो ठाहिण जे बहाने अगवा कयल 2 नौजवान कच्चे मां बाज़ियाब। टिकटॉक वीडियो ठाहिण बहाने घुरायल 2 नौजवाननि खे कच्चे मां बाज़ियाब करायो वियो आहे। कछमोर जे मेले में टिकटॉक वीडियो ठाहिण जे बहाने घुरायल 2 नौजवाननि खे अगवा कयो वियो आहे। पुलिस तरफ़ां इरफान मिराणी ऐं सईद भट्टी खे हिकु ऑपरेशन में बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। पुलिस तरफ़ां नौजवाननि ऐं टिकटॉक्स खे कच्चे तरफ़ न वञण जी हिदायत कई वई आहे। एसएसपी लाटकल जो वधीक चवण आहे त अॻोताणे आवाज़ ते हिरकाए अगवा कयो वेंदो। हाणे मुख़्तलिफ़ लालचूं ॾेई माण्हुनि खे कच्चे घुरायो वञे थो। बाज़ियाब करायल इरफान मिराणी ऐं सईद भट्टी के मेलो घुमण ऐं टिकटॉक वीडियो ठाहिण बहाने घुराए अगवा कयो वियो। ॾोहारी सोशल मीडिया जे ज़रिए माण्हुनि सां राब्तो करे पंहिंजे ॼाण में फासाइनि था। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।